हाज़रीन तव्हांखे ताज़ी ख़बर खां आगाह कंदा हलूं त टंडो गुलाम हैदर वेझो ॻोठ वालजी कोलीअ में सीता कोलण जे अगवा वारो मामिलो अञा ताईं हल न थियो। पाकिस्तान कोली इतिहाद ऐं वारसनि पारां नारी सीता जी बाज़ियाबीअ लाइ एहतिजाज कयो वियो आहे। कुझु ॾींहं पहिरीं टंडो गुलाम हैदर वेझो ॻोठ वालजी कोलीअ जी रहवासण सीता कोलण खे कुझु ॾींहं पहिरीं बाअसर माण्हू हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया हुआ, जंहिंजी FIR थाणे ते दाख़िल थियण बावजूदि का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आई। पाकिस्तान कोली इतिहाद जे अॻुवाणनि ऐं ॻोठाणनि पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे मुल्क में कोली बिरादरीअ सां ज़्यादतियूं वधी रहियूं आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द खां जल्द नारी सीता कोलण खे बाजियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट दीन मोहम्मद सठियो, कारवां TV, टंडो मोहम्मद खान। सीता जे जवाबदारनि खे ही बंद कयो, ही बंद कयो। सीता सां ही बंद कयो, ही बंद कयो। सीता जे जवाबदारनि खे असां सीता जे हवाले सां ही एहतिजाज जो प्रोग्राम असां शुरू कयोसीं। अॼु सीता जी जेका FIR इंटर कई आहे, दंदे थाणे ते इंटर कई आहे, पर अञा पुलिस को एक्शन खणण जे लाइ तयारु न आहे। असां SSP टंडो मोहम्मद खान खे अपील था कयूं त महिरबानी करे नोटिस वरितो वञे ऐं सीता सां इंसाफ़ कयो वञे। अॼु चोथों पंजो ॾींहुं आहे जी सीता किडनैप थी आहे, तमामु माइट घणा परेशान आहिनि, अञा का रिपोर्ट न मिली। असां SSP टंडो मोहम्मद खान खे रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे सीता सां इंसाफ़ कयो वञे। दंदे थाणे ते FIR इंटर कई आहे, अञा पुलिस वारनि को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। असां दंदे थाणे ते FIR इंटर कई आहे, पर पुलिस अञा को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। असां SSP टंडो मोहम्मद खान खे रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे जल्द जल्द नोटिस वठी ऐं सीता सां इंसाफ़ कयो वञे ऐं सीता जे जवाबदारनि खे जल्द सज़ा ॾिनी वञे ऐं सीता माइटनि जे हवाले कई वञे।